अच सांवल अच वे। माफ़ कजां बाग, मूं तोखे अॼु इहो न ॿुधायो त मुंहिंजो जीजा वटि अॼु फ़ैसिलो आहे। तुंहिंजो फ़ैसिलो? जीजा जो पुटु वारिस, जंहिंमां तोखे ऐं तुंहिंजी जान ऐं इज़त खे बि ख़तरो आहे, उन सां मुंहिंजो अॼु फ़ैसिलो आहे। वारिस ख़ान मां मुंहिंजी जान ऐं इज़त खे वरी छाजो ख़तरो आहे? इहो ख़तरो आहे, तूं हिकु जानवर सिफ़त इंसान आहे ऐं मूंखे ॿुधण में आयो त हुन तोसां बि बदतमीज़ी कई। मूंसां? हा, मूं अॻु में बि तोखे चयो, पर शायदि वारिस ख़ान तुंहिंजो पको ॾोहारी आहे ऐं सालार बि तुंहिंजो दुश्मन आहे। पर बाग, ही ॻाल्हियूं जीजा सां न कजांइ। न न, हरगिज़ न। सांवल, तूं मुंहिंजी हिफ़ाज़त ऐं ख़िदमत करे मूं ते वॾो एहसान कयो आहे। न बाग, इहो त मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं मां कंहिंजी ख़िदमत करे सघां थो न, त पोइ छो न कयां। ख़ैर, मां जीअं ई फ़ैसिले तां वापसि वरिस त हेॾां ईंदुसि। सांवल, पर तूं इहो न ॿुधायो त वारिस ख़ान ऐं तव्हांजो फ़ैसिलो छाजे करे थी रहियो आहे। मां इहो ॿुधणु चाहियां थी। हा त हुन मुंहिंजी मासात खे अगवा करायो। छा? अगवा? हा, अगवा। वॾो को जानवर आहे? पोइ त तूं सही थो चवीं। छा इहा ख़बर जीजा खे नाहे? जीजा हुन जे प्रकारनि खां चङी तरह वाक़ुफ़ु आहे। जीजा केतिरा भेरा हुनखे धिकारे कढे बि छॾियो आहे। ॾाढे जुड़ियल जे चवण ते, जेको शेरल जो पीउ हुयो, उन जे चवण ते जीजा हिनखे वापसि हवेली में रहायो। ठीकु आहे, भली फ़ैसिले तां थी अच। तोखे इन करे ॿुधाइण आयो त मतां अॼु बि देरि थी वञे ऐं कल्ह जीअं तूं कावड़जी पई। न सांवल न, मां हाणे कॾहिं बि तोसां कावड़ न कंदसि। हा, पक सां? हा, पक सां न? हा, पक सां।